नाज़रीन कंबर में पाक फौज सां एज़ाज यकजहती तौर वापडा हाइड्रो यूनियन तरफां गिरदिशन कंबर खां रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील हासिल कयूं था ख़ालिद चांडियो खां। जी ख़ालिद हुसैन चांडियो। रैली कढी वई जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां थींदे पाक आर्मी ज़िंदाबाद पाक फौज ज़िंदाबाद जा नारा हणंदे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कंबर पहुता। उन मौक़े ते एक्सचेंज इरफान अली शेख, SDO शोएबुल्लाह पठान, लाल मोहम्मद राहूजो, वज़ीर अली चांडियो, नदीम अली कमालाणी, सज्जाद अली मंगी समेत ॿियनि चयो त पाक फौज असांजो शान आहे। असांखे पाक फौज ते फ़ख्रु आहे। इंडिया तरफ़ां बार बार अॻिराई कई पई वञे। उन खे पाक फौज ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया आहिनि। असांजो वतन पाकिस्तान दीन ऐं इस्लाम जे नाले ते ठहियल आहे ऐं न असां जंग चाहियूं था न ई असां पंहिंजे पाण मथां जंग मुसलत कंदासूं। इंडिया खे तारीख़ी शिकस्त ॾेई पूरी दुनिया अंदरि रुसवाई मिली आहे। ऐं उन मौक़े ते वधीक मथियनि अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक एयरफोर्स ज़िंदाबाद, पाक नेवी ज़िंदाबाद, पाकिस्तान जा हसास इदारा ज़िंदाबाद। ऐं उन मौक़े ते कंबर वापडा में तमामु घणी ख़ुशी जी लहर हुई। मुल्क जी दिफ़ा ऐं मुल्क जी सलामती जे लाइ दुआऊं घुरियूं वयूं ऐं उन मौक़े ते मिठाइयूं बि तक़सीम कयूं वयूं हिक ॿिए में दोस्तनि में। ऐं उन खां पोइ तमामु सुठे अंदाज़ में रैली कढी वई जेका मुख़्तलिफ़ शहर जे रोडनि रस्तनि खां थींदे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ते पहुती। ऐं रैली में ज़ोरदार पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा लॻाया विया ऐं सॼो ज़िलो नारनि सां गूंजी उठो ऐं जिथां जिथां रैलियुनि जो गुज़र थियो उते गुलनि जी वर्खा कई वई ऐं पाकिस्तान ऐं पाक आर्मी खे तमामु सुनहरी लफ़्ज़नि में साराहियो वियो ऐं उन्हनि जे पाकिस्तान जे बका ऐं दिफ़ा जे लाइ ऐं पाकिस्तान जी सलामती जे लाइ दुआऊं घुरियूं वयूं। जी हसन। वॾी महिरबानी ख़ालिद हुसैन चांडियो।